तव्हां मूंखे सॾु कयो? हा पुटु, सुभाणे वनवाह जो प्रोग्राम रखियो आहे। मां वञा थो न्याणियुनि सियाणियुनि खे वठणु, ऐं तूं वनवाह जे सवण साठ जो सामान वठी अचु। ठीकु आहे बाबा, तव्हां भली न्याणियुनि खे सॾु ॾेई गॾु कयो, मां सामान वठी ईंदुसि। अॼु मुसरत खे चवंदुसि ऐं इमरान वारनि जे घर बि वेंदुसि ऐं उन्हनि खे चवंदुसि त छोकिरी पारस खे छॾनि त असां सां गॾु हले। हा बाबा, इहो ठीकु रहंदो। इमरान खे तव्हां पाण ॿुधायो, इहो ॿारु मूं तां लाहियो, पोइ हुन जी मर्ज़ी आहे, अचनि या न अचनि। घटि में घटि सुभाणे पुफी ऐं इमरान असांखे मयारत न ॾींदा न। इब्रार जी माउ, जेको सामान वठिणो अथई त उहो इब्रार खे ॿुधाए छॾ त सुबुह सां वरितियूं अचे। इहे न त वरी पोइ चवे त सामान खुटल आहे। इब्रार या पी, मूं सामान जी लिस्ट लिखराई आदि मुसरत खां, उहा इब्रार खे ॾींदी। इब्रार पुट, कुंवार जो गानो सुठो आणिजा, ईअं न त कुंवारे त असांखे टोकिन। हा मां, तूं दिलि जाए कर, सुठो वठी ईंदुसि। सामान सॼो लिखियलु आहे, बाक़ी मिठाई जो दॿो गुलनि वारो आणिजांइ। इब्रार पुट, चाचे गुलाब जो शादीअ जी तारीख़ पुछे त पोइ कहिड़ी तारीख़ तय कयूं? जेका तव्हांखे बहितर लॻे बाबा, उहा ई शादी जी तारीख़ तय करे अचिजो। तारीख़ूं त सभु सुठियूं आहिनि, पर 8 ॾींहंनि खां पोइ 17 तारीख़ बि अची मां सम्झां थो शादीअ लाइ मुनासिबु तारीख़ आहे। 17 तारीख़? हा बाबा, 17 तारीख़ बहितर रहंदी। मां अॼु शाम ई वञी कार्ड बि फाइनल कयां थो ऐं जल्द खां जल्द पंहिंजनि दोस्तनि में बि विरायां थो। ठीकु आहे बाबा, मां हाणे क्लिनिक तां थकी आयो आहियां ऐं मथे में बि थोरो सूरु आहे। मां 2-3 मिंट आराम करणु चाहींदुसि। ठीकु आहे पुटु, पर शाम जो 5 बजे पहुची वञिजां। हा बाबा, तव्हां बेफ़िक्र थियो। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।